डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढायूं करी, मूं तन अंदर तीअं वहीं जीअं वण वढे वाढो, ए करम जो काढो नात पत्थर केर पंधु करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो? मां सभु उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव, अल्लाह पाक जे माने में हूंदव। अॼु जो जेको ही कोरी ज़ात जो वीडियो आहे, उन वीडियो में असांखे मदद कई आहे साईं मोहम्मद सलीम कोरीअ, जंहिंजी तमामु घणी महिरबानी। साईं असांखे कुझु न कुझु तारीख़ जो मवाद बि ॾिनो आहे ऐं इलाही कुझु सपोर्ट बि कई आहे। इंशाअल्लाह उमेद आहे त हीउ वीडियो मूंखे ज़रूरु पसंदि ईंदो। हिन वीडियो में असां इंटरनेट खां ऐं कुझु किताबनि खां रवायतूं हासिलु कयूं आहिनि तारीख़ जे हिसाब सां। त कोशिशि कंदासीं जेका बि तारीख़ मूंखे ॾियूं या मुकमिल ऐं सुठी तरीक़े वारी सुठी तारीख़ ॾियूं। त वीडियो खे बि ॾिसो ऐं हिन वीडियो खे ज़रूरु लाइक करियो, असांजे यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करियो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। कोरी सिंध जी उहा ज़ात आहे जंहिं इंसान ज़ात ते इहो अज़ीम एहसान कयो जो उन जी उगड़ ढकी ऐं संदसि हथ जे हुनर खे इहो मुक़ाम मिलियो। कोरी ज़ात बाबति केतिरियूं रवायतूं मिलनि थियूं, जिन मां कुझु चवनि था त जॾहिं ही धंधनि कोड़के हारियो वग़ैरह सां लॻी विया त कुर्त मूजिबि घराणा सॼा। ही बुनियादी तौरु मोहाणी क़बीले सां तेलुक रखंदड़ हुआ, पर जीअं त ही ॿियनि धंधनि में लॻी विया, जंहिं करे वक़्तु गुज़रण सां ही समा क़बीले में शुमार थियणु लॻा। ज़ातियुनि जी इंसाइक्लोपीडिया लेखक खेर मोहम्मद बुरूरो लिखनि था त घराणे जी माना आहे कपिड़े उड़ण वारो। कोरी ही समाट आहिनि ऐं ॿिए हंधि चवे थो त कोरी समाट ज़ात आहे। कोरी लफ़्ज़ जी इस्तिलाही माना आहे त कपिड़ो उड़ण, ठाहिणु, कातियार घराणा पिणु कोड़ियनि जे राॼ में शामिलु आहिनि। मोहम्मद अयूब घराणू जंहिं तारीख़ नसरपुर ते हिकु किताबु लिखियो जेको कलमी नुस्खे में आहे, अञा शाया न थियो आहे। इहो कलमी नुस्ख़ो वटनि अॼु बि महफ़ूज़ आहे। उन में लिखनि था त ही क़ौम क़दीम ऐं आगाटी आहे। अॻे हिन खे वॾ घराणा चयो वेंदो हो, आहिस्ते आहिस्ते घराणा थी वियो। ही क़ौम असुलु कुरैशी ख़ानदान जी हिकु शाख़ आहे। तरखान नामा जो साहिबु हिन क़ौम खे हज़रत अमीर हमज़ा रज़िया जे औलाद मां ॼाणे थो। किन जो रायो आहे त ही क़ौम असुलु मेद आहे। हिन कलमी नुस्ख़े में लेखक लिखे थो त हज़रत उमर रज़िया जे दौर ख़िलाफ़त में अरबनि 15 हिजरी मुताबिक़ 636 ईस्वीअ में सिंध जे बंदरगाह देबल ते पहिरियों हमिलो हज़रत मुगीरा रज़िया अल्लाह ताला अन्हा जे सिपे सालारीअ में कयो। खेनि शिकस्त नसीब थी, तॾहिं उन लश्कर मां कुझु सिपाही सिंध जे शादाबी ॾिसी सिंध में रही पिया, जिन खे हितां जा माण्हू वॾा घराणा सॾींदा हुआ। जितां पोइ पूरी सिंध में पखिड़िजी विया। सिंध सलामत जी साइट ते अब्दुल हफ़ीज़ कुरैशी लिखनि था त समुंड सां सिंधियुनि जो रिश्तो नातो तमामु पुराणो आहे, गहरो रहियो आहे। क़दीम समय जे सिंधियुनि लाइ समुंड जियापे जो हिकु वॾो ज़रियो हूंदो हो। अॼु बि आहे। विच ओभर सां वापारी नाता क़दीम हुआ, अच वञ समुंड रस्ते थींदी हुई। अब्दुल हफ़ीज़ कुरैशी वधीक लिखे थो त सिंधू लोक जेके ॿेड़ा इस्तेमालु कंदा हुआ, उन्हनि जी बनावट ऐं शिकिल सूरत उन्हनि खां मुख़्तलिफ़ न हुई जेके हिन वक़्तु दरिया ते ॿेड़ा हलनि था। सिंधू तहज़ीब जा तमामु क़दीम शहर दरिया समुंड हिकु अज़ीम वापारी रस्तो जेके लोथल ताईं वेंदो हो, माल जी पहुच ऐं हासिलात कंदा हुआ। वेझड़ाईअ वारे ज़माने में सामान आणण ऐं नियण वारो इहो कमु घराणा ज़ात वारा माण्हू कंदा हुआ। त तारीख़ जे हिसाब सां इहा ई ख़बर पवे थी त कोरी ज़ात जो समन सां तमामु घणो गहरो लाॻापो आहे ऐं असां अञा बि वधीक नथा चई सघूं। इंशाअल्लाह कोशिशि वरी बि कंदासीं त दुबारा हिकु मुकमिल तारीख़ सां ऐं कोरी ज़ात जे शुजरे सां वीडियो खणी अचूं। त इंशाअल्लाह अव्हांखे हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो त वीडियो खे ज़रूरु लाइक करे छॾिजो। त मिलंदासीं हिकु नई अहिड़ी दिलचस्प वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।